अड़ा कर्म कयो कि पूजा बणजी वञनि। बार बार चवणो तो पए, तव्हां सम्झी वठो, जंहिं कर्म में कोई स्वार्थ कोन्हे, अभिमान कोन्हे, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ नथा कयूं, जंहिं कम में कंहिंजी भलाई थियण वारी आहे, अहिड़ा कर्म बिना स्वार्थ जे, केवल इन करे कि भगवान जी आज्ञा आहे, कंहिंजो भलो थींदो, अहिड़ा कर्म जेके कया वेंदा आहिनि उहे भगवान जी पूजा थी करे भगवान जो रूप बणिजी वेंदा आहिनि। चओ हरे राम। जीअं हवन कबो आहे त अग्नि जेके उन में सुरवा विझबा आहिनि, जेके सामान विझबा आहिनि, महात्मा हवन सभु कुझु ब्रह्म रूप थी वेंदो आहे। त अहिड़ी तरह सां इहे सभु कर्म ब्रह्म रूप बणिजी वेंदा आहिनि। के इंद्रनि जे विषयनि खे अर्पण कयल बुद्धीअ सां लोक सेवा में लॻल रहंदा आहिनि। कई महात्मा आहिनि जिन पंहिंजे शरीर खे सेवा में लॻाए छॾियो आहे। इहो बि हिकिड़ो कर्म योग आहे। चओ हरे राम। ओ गायक महोदय, छॾियो न धागनि खे, हेॾे हीरा मोती था वञनि, तव्हां धागा पकड़े वेठा आहियो, ऐसे बैठो ऐसे। हाँ तो गायक आहे न, यश सिंधु जाए न, हा न, हाँ यश कमाए चङी तरह ध्यान। हाँ चवंदा रहो श्री कृष्ण गोविंद, मन में चवंदा रहो, है ना, बोलते रहो मन में जब तक गीता चले। क्या बोलोगे? श्री कृष्ण गोविंद, हाँ मन में बोलते रहो, है ना। गाना बाद में माइक में यश सिंधुजा भजन गाएगा, बाद में, अभी नहीं गाएगा, अभी मन में बोलते रहो। तू का थे मास्टर, ये धोखो एन वक्त ते ट्यूशन जो टाइम भी सत्संग जो रखंदा आहिनि अलाए छो सभु। हरे राम। छा छा करे करिश्मा, ढोलक भी वजाए, लाइव भी करे, आरतियूं भी गाए, पल्लव भी पाए, सब करिश्मा ही ठेकेदारी खई आहे पूरी। तो शुक्र मामा के ढोलक न ईंदी आहे हलाइण, न त अलाए छा करियां, हिक हथ सां लाइव करियां, हिक सां ढोलक हलायां। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। के पंहिंजे धर्म जे पालन रूपी तप में लॻल रहंदा आहिनि, त के विर्त नेम में लॻल थी नाम जो जाप कंदा आहिनि। हरे राम। हे हरे। अहिड़ी रीत जिन जा पाप नाश थी विया आहिनि, से सभु पुरुष यज्ञ खे सम्झण वारा आहिनि। चवण जो अर्थ जेके सीरियसली भगवान जी भक्तिअ में लॻल आहिनि, जेके जीते जी चाहिनि था असां मुक्ति पायूं, ये तो चांस आ केवल चैन ॾींहंनि जी भाई, है ना, बिल्कुल तीव्र गति सां सुपर फास्ट स्पीड में जीवन निकिरंदो तो वञे। इन करे जेके जागी आ भजन था कनि पिया, प्रभुअ खे यादि था कनि, वो कंहिं भी तरीक़े सां कनि, समझो उहे समझदार। हरे राम। ये कोई भी हली पे, ट्रेन में हली पे, हवाई जहाज में हली पे भैया, टू व्हीलर में हली पे, फोर व्हीलर में हली पे, पंधु ही हली पे, हली तो पे, निकिरे तो सही घर खो, हिक ॾींहुं पहुची वेंदो न वो पंहिंजे मंजिल ते। त अहिड़ी तरह सां मनुष्य जो जन्म पाए करे जे गंभीरता सां जागी करे भगवान जो भजन कयो, उही समझदार। लगन खुद की चाहिए, संत चवनि था लगन पंहिंजी खपे। सॼो संसार भगवान जो विराट रूप आहे, असां सभु भगवान जी गोद में ही वेठा आहियूं, परते न आहिनि भगवान, गॾु आहिनि भगवान, लेकिन लगन त पंहिंजी खपे। लगन सां ही कल्याण थींदो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। त के पंहिंजे धर्म जे पालन रूपी कर्मन में लॻल आहिनि, के विर्त नेम था कनि पिया, के जप था जपनि। अहिड़ी रीत जिन जा पाप नाश थी विया आहिनि, यानी इन ढंग सां भक्ति करे रहिया आहिनि। ये संभालियो न, हिन जी माता जन काथे आहिनि, काथे आहे मिठड़ी माता हिननि जी, वॾी माता आहे इहा। टोपी खाराए अचे छॾे, ओ करिश्मा भाभीअ खां टोपी वठी ॾेसि,
भाभी खे ॾेई छॾियसि गोद में, चयसि कलाक खनि संभाले उते। श्री कृष्ण गोविंद। ध्यानु हटियो न, ॾिसो हिकु मिंट हटियो न गीता में ध्यानु। हा न, इहो ध्यानु केरु रखंदो? तव्हां रखंदो। ॿारनि खे पोइते विहारियो, बढ़िया प्रेम रूपी जंजीर में ॿधी विहारियो, ॻाल्हाए त मुंहं में टॉफी विझोसि। हा न, ध्यानु ॾेई करे भाई। दरबार कोई न वञे, ध्यानु रखिजो। ॿारनि खे कबड्डी खेॾणु न ॾिजो दरबार में, मतां घुमनि एॾे गोता लगाइनि वेठा अंदर। ध्यानु रखना सब। हा न, अंदर कोई नहीं जाएगा। श्री कृष्ण गोविंद। मुरारी है नाथ नारायण वासुदेव। ॾिसो वीचारी असांजी अदी बिलासपुर में गीता ॿुधण आयूं, केॾो प्रेम। अम्मा जन भी आयूं, ॾिसो। हा न, या सिक है न। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी है नाथ नारायण वासुदेव। भगवान चवनि था गीता में 4थे अध्याय में त भक्ति करण सां जिन जा पाप नाश थिया, ये सब यज्ञ के समझण वारा आहिनि। हे अर्जुन, यज्ञ करे ज्ञान जे अमृत के भोगण वारा योगी राज सनातन परब्रह्म परमात्मा के प्राप्त थींदा आहिनि। यज्ञ खां मुंह मोड़ियल पुरुष के त मनुष्य लोक में सुख भी कोन मिलंदो आहे, न पोइ परलोक में उनके सुख मिलण जी ॻाल्हि ही न आहे। बिना स्वार्थ जे, बिना के लोभ लालच जे, दिखावे जे, जंहिं शुभ कर्म न कया, भक्ति न कई, कंहिं भी तरीक़े जी भाई भक्ति न कई, त उहे वीचारा ॾाढो दुखी था थियनि पिया। अहिड़नि घणनि तरहनि जा यज्ञ वेदन में विचूर सां यानी विस्तार सां ॿुधाया विया आहिनि। उन्हनि सभिनी खे शरीर मन ऐं इंद्रियनि सां पैदा थियण वारो ॼाण। ॾिसो यज्ञ कई तरहनि जा थींदा आहिनि। केवल हो ही यज्ञ न थींदो आहे जेको हवन थींदो आहे स्वाहा, वो तो थींदो ही आहे यज्ञ। लेकिन श्रीमद् भागवत कथा भी छा आहे? यज्ञ। चओ हरे राम। इंद्रियन के रोके करे, ध्यान के रोके, मन के काबू में करे भगवान जो ध्यान लगाएं निरंतर, वो भी यज्ञ है, ध्यान योग। पंहिंजो पाण ते संयम करण, पंहिंजे विषयन के पंहिंजे भीतर स्वाहा करे छॾण। चओ हरे राम। इहो भी यज्ञ है। सेवा करण ॿियनि जी, सेवा करण सब जी बिना कामना स्वार्थ जे, इहो भी कर्म योग जो यज्ञ है। केवल परमात्मा के निहारण, ॿियो कोई भी कोने, इहो भी ज्ञान योग जो यज्ञ है। जरूरी ना है पैसे सां ही यज्ञ थियनि। चओ हरे कृष्ण। त हिकिड़ा यज्ञ थींदा आहिनि शरीर सां, मन सां, इंद्रियनि सां पैदा थियण वारा। निष्काम कर्म योग सां माण्हू संसार जे बंधन खां मुक्त थी सघंदो आहे। निष्काम कर्म योग छा आहे? इहो ई शरीर सां, इंद्रियनि सां, मन सां भलाई जा कर्म करण, बिना कोई स्वार्थ रखी, अभिमान रखी, यो निष्काम कर्म योग आहे। चओ हरे राम। हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। हे अर्जुन, लौकिक शयुनि सां सिद्ध थियण वारे यज्ञ खां ज्ञान रूपी यज्ञ हर तरह सां श्रेष्ठ आहे। ॾिसो जेके यज्ञ पैसनि सां थींदा आहिनि, ॾाढी साधन सामग्री लॻंदी आहे, उन खां चवनि था ज्ञान रूपी यज्ञ सुठो आहे। हर माण्हू पंहिंजे घर में भागवत कथा पढ़ी थो सघे, हा न भाई। पैसा भी न लॻंदा, विधि विधान भी न लॻंदो, सरल भी आहे। लेकिन ध्यान खपे, श्रद्धा खपे। चओ हरे कृष्ण। सिक रखी करे घर में जो नियम ठाहे करे रोज कलाक ॿ अगर पाठ पढ़न, भागवत जो श्रवण कन, त इहो भी यज्ञ थी वियो उन्हनि जो, निश्चित थी वियो। चओ हरे राम। आवाज साफ़ आ? अचेव थी समझ में आवाज?
है ना। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। त लौकिक शयन सां जेको यज्ञ थींदो आहे उन खां सुठो आहे ज्ञान रूपी यज्ञ। छो त हे पार्थ, ज्ञान ही सभु कर्मनि जे ऊंचे में ऊंची जॻह ते आहे। तंहिं करे तत्व खे ॼाणण वारे ज्ञानी पुरुषनि खां चङे नमूने दंडवत करे सेवा ऐं सुठे भाव सां सवाल करे उन खे ज्ञान खे सम्झणु खपे। हाणे कहिड़ो ज्ञान था चवनि भॻवान? ब्रह्म ज्ञान, आत्मा जो ज्ञान। इन जा अलॻि अलॻि नाला अथव, तत्व ज्ञान, आत्म ज्ञान, ब्रह्म ज्ञान, परमात्म ज्ञान। भटकी न वञिजो, सांख्य ज्ञान सभु इहो हिकु ई अथव। यानी आत्मा परमात्मा जो जेको कनेक्शन आहे, जीवात्मा जो परमात्मा, असांजो भॻवान सां, कि असां शरीर न आहियूं, आत्मा आहियूं। ॿुधंदा चवंदा सभिनि, पर कंहिं आत्मा ॾिठी आहे? कंहिं न ॾिठी आहे। कंहिं अनुभव कई आहे? कंहिं कई आहे? न कई आहे। कई आहे न। धरतीअ ते अहिड़ा माण्हू आहिनि, भले मुट्ठी भर हुजनि, लखनि में हुजनि या करोड़नि में, पर आहिनि। उन्हनि कयो आहे अनुभव। चओ हरे राम। लेकिन आहे त कठिन ॾाढो इहो कमु। त असां छा कयूं भाई? कीअं परमात्म ज्ञान पायूं, आत्म ज्ञान पायूं? भगवान खे प्रार्थना कंदा अचूं, भक्ति कंदा अचूं, बार 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 निरंतर भगवान जो नाम सुमरन हले। त असांजे लाइ कठिन आहे, भगवान जे लाइ कठिन न आहे। भगवान चाहिनि त ज्ञान ॾेई छॾनि। सोई जान है जंहिं देह जनाई। उहो ई सम्झंदो जंहिंखे भगवान ॼाणाईंदा, उहो ई ॼाणंदो। चओ हरे राम। सतयुग में ॾाढा हूंदा हुआ, युग अहिड़ो हुयो, सच्चाईअ जो युग हो, तपस्या जो युग हुयो, वैराग्य जो, ईमानदारीअ जो, धर्म जो युग हो। लॻभॻि सभई धर्म ते हलंदा हुआ। नंढा नंढा ॿार वञी करे ॾिसो तपस्या करे भगवान खे पाइनि पिया। भगवान चवनि था त भाई उहो आत्म ज्ञान कीअं मिलंदो? अहिड़ा जॾहिं पहिरियों पूर्ण सतगुरु संत महात्मा त मिलनि, जिन पाण ब्रह्म ज्ञान सम्झो हुजे। वरी उन्हनि जे चरणनि ते किरूं, असां दंडवत कयूं, उहे वरी असांखे इन लाइक़ु सम्झनि त असांखे ब्रह्म ज्ञान ॾियनि, असां पायूं। हाणे भगवान अर्जुन खे चवनि था अहिड़नि संतनि वटि वञ, दंडवत कर, उन्हनि खां ब्रह्म ज्ञान वठि। ब्रह्म साम्हूं बीठा। अर्जुन जे साम्हूं त ख़ुदि भगवान बीठा आहिनि न, श्री कृष्ण। हाणे हाणे चए अथऊं भगवान की मां ई आहियां जंहिं सूरज खे ज्ञान ॾिनो। इन जो मतिलबु छा आहे? इहो सभु असांजे लाइ आहे। या त असां आत्मज्ञान पायूं, अहिड़नि संतनि खे ॻोल्हियूं, दंडवत कयूं। ॾाढा दुर्लभ आहिनि, ॾाढा दुर्लभ। हू मर्म खे ॼाणण वारा ज्ञानी तोखे ज्ञान जो उपदेश कंदा, जंहिंखे सम्झी करे तूं वरी मोह खे प्राप्त न थींदे। ऐं हे अर्जुन, ज्ञान सां चेतन रूप थी मूंखे पोइ सचदानंद स्वरूप में ॾिसंदे। चओ हरे राम। तो भगवान के भाई प्रार्थना कयो तो प्रभु अपनी भक्ति दे। भगवान प्रभु कृपा कर, पंहिंजी भक्ति दे, तू ही पंहिंजो परमात्म ज्ञान दे, असां तुंहिंजे शरण आहियूं। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान के अरदास कयो, बिरथी कदे न हो वई जन की अरदास। दिल से अरदास कयो।
नानक जोर गोबिंद का पूरन गुणतास। जोर यानी ताकत। हाँ ध्यान ॾियो, अगर असां दिल सां अरदास कयूं, असां कम जेको नथा करे सघूं, जी आत्मज्ञान खपे, भक्ति खपे, भगवान के बार बार भुलिजी था वञूं, भगवान याद नथा अचन, तो असां भगवान के सच्चे दिल से अरदास क्यों, तो असांखे जोर लगाइण पवंदो। न नानक जोर गोविंद का। अरे कुछ नथा करे सघूं, न काम से लड़ाई था करे सघूं, न क्रोध से, न माया से था लड़ी सघूं, लड़ी था सघूं, मन से तो पोइ अञा वॾी कठिन ॻाल्हि आहे, करे छा सघंदासीं। नाम सुमरन भी नथा करे सघूं निरंतर। समझ रहे हो शिवम? निरंतर नाम नहीं चलता, भूल जाते हैं 2 मिनट में, है ना। यहाँ पे बैठ के बोलते हैं सजो डी मां नाम जपींदस, हाणे मां वचन ॿुधायनि श्री कृष्ण जा, हाणे कंहिंसां फोन ते भी न ॻाल्हाईंदसि, धूड़ पहन वञे, मां छो ॻाल्हायनि, हाणे मां बढ़िया वेही नाम जपींदसि, वधीक फोन ते भी न, वधीक या चंडरी मोबाइल भी न हलाईंदमि। केॾो सुठो वचन ॿुधायनि कृष्ण भगवान जा, उमिरि गुज़रंदी थी वञे, हाणे मां नाम जपींदसि। ऐं जीअं ॿाहिरि निकितासीं त फुर हवा निकिरी वई पूरी, ॿाहिरि यादि रहे थो, भुलिजी था वञा। ठीकु आहे, नाम भी नथा जपी सघूं, मज़ाक आहे छा नाम जपण? सभिनि खां सरल आहे नाम जपण, इहा बि ॻाल्हि आहे, पर माया पकड़े थी वठे। निरंतर नाम सिमरन करण, ओहो जंहिं ते प्रभुअ जी कृपा थिए। त हिकु कमु करे था सघूं, अरदास प्रार्थना, और दिल सां आत्मा सां रोई करे, हिकु बार न भगवान खे 1000 बार चओ, भगवान जा कन पची पवनि, तंग थी वञे भगवान, ईअं तंग थी वञे भगवान की छा कजे, ये कहिड़ो माण्हू पोयों पियो आहे, छॾे ई कोन थो। राधा रानी भी तंग थियसि पई, पहिरियों हिन जी मांग पूरी कर, चओ हरे कृष्ण। पहिरियों एप्लीकेशन त राधा रानीअ खे लॻायो, पाण ई पोइ कन भरींदनि उन्हनि जा। पहिरियों एप्लीकेशन माताउनि जो दिलि कोमल थींदो आहे, हा न। पहिरियों एप्लीकेशन राधा रानीअ ॾे, पोइ ॿिन्हिनि जो बिल्कुलु रोज़ अची करे परेशान कयो, रोज़ ॻाल्हायो, सनानु कंदे, रोटी खाईंदे, हलंदे फिरंदे, वेहंदे, खाईंदे, गिरह गिरह ते परेशान कयो भगवान खे। अञा नाम न ॾिने, अञा प्रेम न ॾिने, अञा त मां माया में फाथल आहियां, कॾहिं कृपा कंदे, ॾाढो दयालु आहे तूं त कृपालु आहे, ॿुधो त आहे, दया कर, अञा न कंदे, असां मूं उम्मीद न रखजां। ये सीक्रेट पॉइंट अथव, ये मजाक कोन्हे। एॾे सरल ढंग सां जेतिरो ॿुधो था न, उन खां ॾाढो वधीक क़ीमती अथव। चओ जय श्री कृष्ण। गुरुनि खे भी प्रार्थना कयो,